कॾहिं? मां तव्हांजे साहब सां मिलण थी चाहियां। साहब कोन्हे। कोन्हे छा मतिलब? हिन वक़्तु कोन्हे न, नेठ त पंहिंजे घर ईंदो। ओहो, मां तोखे चयो न साहब कोन्हे को। साहब हुते कावड़बो। हल ॿाहिरि। हा साहब कावड़बो। छो कावड़बो? जॾहिं असां खां वोट वठण ईंदा आहिनि तॾहिं त तुंहिंजो साहब नथो कावड़जे। अख्तर बाबा छॾेसि हिनखे। ॾिसो न, मूंखे ॿाहिरि थो कढे। हिनखे अहसासु ई न आहे त मां केतिरो बंदि करे हिते आई आहियां। मुंहिंजी बि का मजबूरी हूंदी न। तव्हां निकिरो, वियो वियो प्लीज़। तव्हां ई ॿुधायो, जॾहिं इलेक्शन जा ॾींहं अचनि था त इहे सभु सियासतदान हिक हिक ग़रीब खे ॻोल्हे लहनि था, हमदर्दियूं कनि था, जलसा जुलूस कनि था, गाॾियूं काहे अचनि था त वोट ॾियण हलो। ऐं जॾहिं इक़्तिदार में अचनि था त ईअं था गुम थियनि ॼण गॾ जे मथे था सिंह था गाइब थियनि। तव्हां रिलैक्स थियो, तव्हां बिल्कुलु सही था फरमायो। मौला अली साईं जन जो हिकिड़ो ख़ूबसूरत फरमान आहे त मोमिन जो इहो शान न आहे त उहो साॻे ॿिर मां ॿीहर ॾंगिजे। तव्हां जॾहिं इहो सभु कुझु ॼाणो बि था पोइ तव्हां उन्हनि माण्हुनि खे वोट छो था कयो? मुंहिंजो त बिल्कुलु बि इरादो कोन हुयो। मूं त चाचे जे चवण ते वोट ॾिनो। घर जो वॾो त उहो ई आहे न, बाबा त आहे कोन। अमर नंढे हूंदे गुज़ारे वई। ऐं तव्हां ई ॿुधायो, घर जे वॾनि जो चवणु न वठणु मुनासिब त न आहे न। हिन जो मतिलबु त तव्हां दिलि जी ख़ुशीअ सां वोट न कयो? बिल्कुलु बि न, बिल्कुलु बि न। मूंखे ख़बर आहे, मां अख़बारनि में पढ़ंदी आहियां त इन्हनि सियासतदाननि खे केतिरियूं सहूलियतूं मिलनि थियूं, कहिड़ा कहिड़ा कमु कनि था ऐं कहिड़ा कहिड़ा पकड़िजी वञनि था, वरी कहिड़ा कहिड़ा फबी था वञनि। एहतिसाब बिल्कुलु बि नथो थिए ऐं उन्हनि जे पोले बदिरां वरी ॿी हुकूमत वारा अची कनि था। तव्हांजो बाबा साईं में कहिड़ो कमु आहे? सर तव्हांजो बाबा आहे? सर त ॾाढा रहमदिल आहिनि न। मां त ॿियनि सियासतदाननि जी ॻाल्हि पई कयां, ॿिया जेके सियासतदान आहिनि उन्हनि जी। सर मां MA पास आहियां, कंप्यूटर बि सिखियल आहियां। सर मूंखे नौकिरी खपे। सर ॾिसो न, मुंहिंजा नंढा नंढा ॿार आहिनि, मां मिसकीन आहियां। आख़िर काॾे वञां, मां छा कयां? तव्हां ई ॿुधायो न, ज़कात ते आख़िर मां केतिरो गुज़ारो कंदसि? तव्हां ई ॿुधायो। तव्हां बिल्कुलु परेशान न थियो। मुंहिंजो बाबा साईं बिल्कुलु रहमदिल माण्हू न आहे। तव्हां खुली ॻाल्हायो। हा, माण्हू बि ईअं ई था चवनि। ॿियो त तव्हां ज़कात छो था वठो? तव्हांजो चाचो तव्हांखे ख़र्च न आहे छा ॾींदो? ॾींदो आहे, उहो बि ॾींदो आहे, पर महांगाई ॾिसो था केॾी आहे। इहो तव्हां का दरख़्वास्त या CV वग़ैरह आंदी आहे? जी, हे वठो। ठीकु आहे, तव्हां भले हलो। हिन में तव्हांजी एड्रेस लिखियलु आहे न? हा सर, एड्रेस त लिखियलु आहे, पर तव्हां मुंहिंजो मोबाइल नंबर बि लिखी छॾियो। तव्हां वटि मोबाइल बि आहे? सर मोबाइल कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सर मोबाइल त अॼुकल्ह गॾा गाॾो हलाइण वारे वटि बि आहे, मज़दूरनि वटि बि आहे मोबाइल। मुंहिंजो इहो मतिलबु न हो। सर जेकॾहिं तव्हां माइंड न कयो त हिकिड़ी ॻाल्हि चवां? चओ। दरअसल सर, मुंहिंजी शादी न थी आहे। सर मूंखां वॾियूं 2 भेनरूं आहिनि मुंहिंजियूं, उन्हनि खे छॾे मुंहिंजी शादी पहिरियां कीअं थींदी? सही था चओ। तव्हां भले हलो हाणे। सर मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे बुरी त न लॻी न? न बिल्कुलु बि न। सर जेकॾहिं ईअं नथो चइजे न त नौकिरी ई नथी मिले। हिन करे मूं चयो त मुंहिंजा नंढा नंढा ॿार आहिनि। भला सर, मुंहिंजी नंढड़ियूं भेनरूं ऐं भाउ उहे बि त ॿार आहिनि न। सर तव्हांजी शादी थियल आहे? न, मुंहिंजी शादी न आहे थियल। ॾाढो सुठो कयो अथव सर। मां त चवां थी बेस्ट आहे। ख़बर अथव, शादी में वॾो झंझट आहे, हज़ारे मसला आहिनि, ॿारनि जा, ज़ाल जा, अलाए केतिरा मसला आहिनि। सर दवा ऐं तालीम त हिन मुल्क में आहे ई न।
बल्कि मां त तव्हांखे हिकु सलाह ॾींदसि सर, तव्हां जेकॾहिं शादी कयो न त ॿिए मुल्क में वञी कजो। हिते को फ़ाइदो न आहे। मूंखे ई ॾिसो सर, डिग्री हुजण जे बावजूदि वतां थी कागज़ रुलाईंदी। सर, जंहिं बि अख़बार में इश्तिहार ॾिसंदी आहियां उते अप्लाई कंदी आहियां, पर मुंहिंजी बदकिस्मती मूंखे हमेशह नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। चवनि था त वज़ीरनि ऐं मिनिस्टरनि जी कोटा हूंदी आहे। सर, तव्हां मुंहिंजी मदद ज़रूरु कजो, न त मुंहिंजी शादी न थींदी न। सर, अॻे मुंहिंजो 2 भेनरूं घर वेठियूं आहिनि। सर मूंखे नौकरी न हूंदी त मूंसां केर बि शादी न कंदो। तव्हां हाणे वञो, मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदुसि। ठीकु आहे सर। सर मां ॿीहर कॾहिं अचां? तव्हां हीअं कयो, तव्हां हफ़्ते खां पोइ अचिजो। पर सर, हू तव्हांजो नौकर आहे न, उहो मूंखे अंदरि अचण ई नथो ॾिए। तव्हां बेफ़िक्र थियो, मां हुनखे चई छॾींदुसि, हू तव्हांखे न रोकींदो। ठीकु आहे सर, थैंक यू। पर सर चओ। सर मां दिलि जी ख़राबु न आहियां। अलाए छो कूड़ हणी फांसी पवंदी आहियां। कूड़ न हणंदी कर न। सर, हिते सच मूं वांगुरु मथो ढकी घुमे थो वीचारो। सर, मूं तव्हां सां कूड़ ॻाल्हायो। मुंहिंजी का भेण न आहे, मुंहिंजो को भाउ बि न आहे। सर, तव्हां मूंखे नौकरी वठी ॾींदव न? मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदुसि। अलाह साईं सभ जो आहे। मां तव्हां लाइ दुआ कंदुसि सर।